मां तव्हांखे ॿ लफ़्ज़ सम्झायां थो, थोरो उहो सम्झंदो थी सघे तो असांखे रास्त मिली वञे। अल्लाह ताला फरमाए थो 14 सिपारो सूरत नहल आयत नंबर 36, अल्लाह ताला फरमाए थो वलक़द बअसना फी कुल्लि उम्मतिन रसूलन अन इब्दुल्लाह वज्तनिबुत तागूत। मां अल्लाह ताला फरमाए थो वलक़द तहक़ीक़ बासना मां मोकिलिया फी कुल्लि उम्मतिन हर उम्मत में रसूलिन, यानी हिते बि माना मोकिलिया। हाणे ॾिसो न, ही ॿ लफ़्ज़ आहिनि, इनखे असां सम्झणु कयूं त हाणे रसूल जी माना आहे मोकिलियणु, छाजी यानी कुझु को मैसेज ॾेई करे मोकिलियनि त हे वञी मैसेज तूं माण्हुनि खे ॿुधाए, ही आहे रसूल जी माना। ऐं बास जी माना आहे यानी तूं मैसेज मोकिलियो वियो आहे त तूं इन्हनि खे वञी सुतल आहिनि इन्हनि खे जगाए, इन्हनि खे निंड मां उथाए। हाणे हुननि खे सुजाॻ करण जे लाइ अल्लाह ताला चए थो त मां रसूल मोकिलिया त इहे सुतल आहिनि, इन्हनि जूं दिलियूं मरी चुकियूं आहिनि। बास बादल मौत, मौत खां पोइ ज़िंदह करणु, मौत खां पोइ उथाइणु, यानी मुअल दिलि खे जगाए। ॾिसो छा साहब बि चयो आहे, सुता उथी जाग छॾी निंड भाग जी मता चयूंदा पोइ पेर न लही पिरीअ जा। ओ सुतल तूं जाग या निभाग जी निंड छॾ, यानी पंहिंजी दिलि खे जागाए, पंहिंजे दिमाग़ खे जागाए, पंहिंजे अकुल खे जागाए, गौर फिकर सां अल्लाह ॾे तवजो ॾे, पोइ मौत खां पोइ ऊंदाही थींदई, यानी मौत अचे वेंदी, पोइ तोखे का तुंहिंजा हर दफ़्तर ई बंदि थी वेंदा, पोइ तुंहिंजो को फ़ाइदो नाहे। कतु बि कंबु बि अॻियां वधी तोड़ींदड़ तिखा, अघई त पाओ न त मणनि खे बि मोट। उहो सम्झ वारो जेको कमु करे दुकान में, सम्झ वारो कमु कंदे उहो तुंहिंजे वाज भरी सड़ो छो न हूंदो, पर बेसम्झी सां कमु कंदे सॼो ॾींहुं दुकान ते वेठो हूंदे, गिराकी जाम ईंदई, लेकिन राति जो हिसाबु कंदे त नुक़सान में, पर जेकॾहिं हिकिड़ो ई सम्झ वारो कमु कंदे त हिकिड़ो ई तुंहिंजो वाइदे वारो सॼे ॾींहं जे लाइ काफ़ी। त छा साहिबु चए थो कहिड़ो कमु करे जेको इल्म वारो हुजई, ऐं जेको इल्म सां हुजई, जेको नॉलेज सां हुजई, सम्झ सां हुजई, उहो तुंहिंजो ज़रो बि कामयाबु आहे। त हाणे अल्लाह ताला फरमाए थो वलक़द बअसना फी कुल्लि उम्मतिन रसूलन अन इब्दुल्लाह वज्तनिबुत तागूत। बास माना मां माण्हुनि खे उथाइण लाइ रसूल मोकिलिया त जागायो, हिननि खे उथारियो। हाणे हिते बास जी माना उथारियो, उथो, जागो, इनकलाब आणियो। कहिड़ो इनकलाब आणे, उहो केरु ॾींदो, मैसेज ॾींदो। हाणे उहो बि मोकिले रसूल आहे, रसूल माना नियापो खणी आयो। हाणे नियापो केरु ॾींदो, रसूल ॾींदो, त कहिड़ो कमु कयो जो तव्हां इनकलाब आणींदो। ॾिस त क़ुर में वॾी हिकमत मिली आहे। काश जी असांखे सम्झाइण आहे, मौलवी साहिबु असांखे सम्झाइण आहे न, त असां हिन वक़्तु सुजाॻ हुजूं हा, असांजो मुल्क रोशन हुजे हा। छो त जेकॾहिं असां अल्लाह खे मञूं हा त हीउ असांजो मुल्क पूरो सोनो आहे, हीउ पूरी दुनिया असांजी मोहताज हुजे हा। सिंध जो एॾो वॾो सूबो आहे, एॾो वॾो हीउ मुल्क आहे जो पूरा चारई सूबा असांजा मोहताज आहिनि, पर चारई सूबा त छा पूरी दुनिया मोहताज हुजे। अल्लाह ताला फरमाए थो फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा युरसिलुस समाए अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअमवालिन व बनीना वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। वो अल्लाह जे तरफ़ अचो, हाणे बि वक़्तु अथव। अल्लाह ताला चए थो अचो, तौबा कयो, अल्लाह जे दर ते अचो ऐं इस्तग़फ़ार कयो। तव्हांजे लाइ बाग बहार करे छॾींदो। हितां जो मुल्क सोनो आहे, तव्हांजे मुल्क मां सोन निकिरंदो, नदियूं वहंदियूं, तव्हांजूं ज़मीनूं सम्झ पवंदियूं, सॼियूं ज़मीनूं बंजर लॻियूं पियूं आहिनि, ॿेड़ा लॻा पिया आहिनि, घेरा भाॼियूं लॻियूं पियूं आहिनि। अल्लाह ताला चए थो मां हिननि सभिनी खे आबाद करे छॾींदुमि ऐं तव्हांखे दिलि बहार करे छॾींदुमि। को बि तव्हां में ग़रीब पिनण वारो न रहंदो, पूरी दुनिया तव्हां वटि पिनंदी।
जेकॾहिं असां दीन खे सम्झूं अलाह सचो, अलाह जो वाइदो कल्ह बि सचो, अॼु बि सचो, त हाणे ॿुधो, हाणे रसूल मैसेज कहिड़ो थो ॾे, हाणे उहो बि मोकिलियल, हाणे हुन हुते अलाह ताला चए थो उथाण, हाणे उथो, हाणे जहिड़े वक़्तु माण्हू उथंदो, जागंदो, सुजाग थींदो इनकलाब जे लाइ, त हाणे मैसेज कहिड़ो आहे जंहिंमें इनकलाब आणिबो। हाणे हू रसूल कहिड़ो ॾिनो, अने बुदुल्लाह, अने भला इबादत जी माना ॿुधायूं न ॿुधायूं न, वजतन बुत तागूत, तागूत जी माना तागूत खां बचो, तागूत जी माना ॿुधायूं न ॿुधायूं। हाणे असांजो इबादत जी माना आहे ग़ुलामी, असां कंहिंजी ग़ुलामी में आहियूं, तागूत जे ग़ुलामी में आहियूं। अल्लाह ताला चए थो हाणे नबियुनि तव्हांखे कहिड़ो मैसेज ॾिनो, हाणे हुननि उथारियो, असां इनकलाब लाइ तयारु थी वियासीं। असां जेको आहे ॾाढे जे हथ कई, यानी तागूत माना ॾाढो, अल्लाह ताला चए थो हाणे जेकॾहिं उथारियो त हाणे ॾाढे जो गर्दन पकड़ियो, इन खे पकड़े करे हेठि विहारियो, छो त इहो तव्हांजे पैसनि ते थो जीए, तव्हांजे माल ते थो जीए, तव्हांजे ॻाल्हियुनि ते थो जीए, इहो हले ई तव्हांजे सहारे थो, हिनखे हेठि किरायो। इन तागूत को हटी करे अल्लाह जो जेकॾहिं कानून आणियूं त अदुल थींदो या न? चोर जो हथु खपे वञे को बि चोरी कंदो, रिश्वत जो ख़ात्मो कयो वञे ख़ात्मो थींदो त कोई रिश्वत वठंदो? हर कमु ग़रीब जो कमु आसानी सां थींदो न। सूद ख़तमु कयो वञे, जेकॾहिं सूद ख़तमु थियो वञे ऐं कर्ज़े हसना मिलंदो त हर माण्हू ख़ुशहाल हूंदो या न हूंदो? हिते सूदनि में व्याजनि में सदियूं गुज़री थियूं वञनि, उहे उन्हनि खां ॾहूं पैसा ॾेई थो वञे, पोइ बि उहो पैसा ओॾे खां ॿीण बि ठाहिनि मथो। ओ सुजाग जो मुंहिंजा भाइर, सुजाग थियो, अलाह जो कानून, अलाह जो क़ुर हक़ थो चए असां, मगर असां ऊंदाही में पिया आहियूं। इन ऊंदाहीअ खां निकिरी करे पंहिंजे रब जी ॻाल्हि खे सम्झूं, पंहिंजे महबूब जी ॻाल्हि खे सम्झूं ऐं पंहिंजी ज़बान में दीन वठूं, क़ुर खे पंहिंजी ज़बान में सम्झूं। वेर जी ज़बान में असां कतई मरी वेंदासीं, असां सदियूं गुज़री वेंदियूं। इन ग़ुलामी जो ज़ंजीर असांजे विच में कॾहिं बि न निकिरंदो। वॾेरनि जा, पीरनि जा ऐं मौलनि जा ग़ुलाम ई ग़ुलाम रहंदासीं, असां कॾहिं बि कामयाबु न थींदासीं। न सिंध कॾहिं बि ख़ुशहाल थींदी आहे तव्हांजे ज़हन में हुजे जेसि ताईं असां जाॻंदासीं न उथंदासीं ऐं तागूत सां मुक़ाबिलो न कंदासीं। यानी तागूत तव्हांखे छा चऊं त बुत, बुत बि फारसी आहियूं न, उनजी माना ॾसियूं। अरबीअ में बुत, हाणे अरबी में तागूत, हुननि छा कई बुत, तागूत जी माना चए। हाणे थोरो क़ुर थो ॿुधे, अलाह ताला मूंसां खे थो चए इज़हब इला फ़िरऔन इन्नहु तग़ा, फ़िरऔन ॾे वञो तागूत। हाणे फ़िरऔन बुत आहे छा? ॿुधायो मूंखे। यानी तागूत जी माना ॾाढो कुवत वारो, जेसि ताईं तव्हां कुवत वारे मुखालफ़त न कंदो, जो ज़ुल्म केरु थो करे? कुवत वारो थो करे न।